नवदेरो लॻ पंजोदेरो ॻोठ में संगावती मामले तां पोरियत दोदो ख़ान शेख खे क़तल कयो वियो आहे। पोरियत दोदो ख़ान घर मां निकिरी घिटीअ में बीठो हो त सोटरनि खेसि गोलियूं हणी क़तल कयो। पुलिस जो चवणु आहे त संगावती मामले तां सोटरनि सां छिकताण हलंदड़ हुई ऐं अॼु सुबुह जवाबदारनि घर ते हमिलो कयो। एनसी दाख़िल कराइण बावजूद भी पुलिस कंहिं जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। तफ़सील मालूम कयूं था नवदेरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद, आगाह कजो, संगावती तकरार तां हिकु नौजवान खे क़तल कयो वियो आहे। ॻोठ पंजोदेरो में हथियार बंदन तां घर ॿाहिरां घिटीअ में बीठल नौजवान दोदो शेख खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। क़तल जे इतला ते नवदेरो पुलिस पहुची मक़तूल जो लाश नवदेरो अस्पताल खणाई आई। अस्पताल में मौजूद मक़तूल जे भाउ गुलाम सरवर टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त पंहिंजनि सोटनि तां संगावती मामले तां छिकताण हलंदड़ हुई, जंहिं दौरान सोटनि अॼु सुबुह घर ते हमिलो कयो। हमले जी एनसी नवदेरो थाणे ते दाख़िल कराई हुई थी, पर पुलिस को बि तहरुक न वरितो, जंहिं सबबु ॿीहर जवाबदारनि हमिलो करे घर ॿाहिरां मुंहिंजे भाउ खे सिधियूं गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। उन्हनि पुलिस ते इल्ज़ाम हयो त जेकॾहिं पुलिस सुबुह सवेर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे हा त हिन वक़्तु ही वाक़ियो पेश न अची सघे हा। जी, अपडेट करण लाइ महिरबानी नूर मोहम्मद।